सय्यदल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिही अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। सुभान अल्लाह। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन्नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अन्ज़लना इलैकुम नूरम मुबीना। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। हक नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिही अजमईन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। गोठा जो नालो चाहे सागी गोठा। प्यारा दोस्तों, अजीजो, मुझे करीम रब जा लख लख एहसान जै मुझे सुहणे रब करीम जिंदगी में तवां साखे कुछ घड़ियों पांजे याद ला गड थी वेहण जी तौफीक अता फरमाई। अल्हम्दुलिल्लाह। पहिरीं त मां भी समझंदोसि, दुनिया भी चवंदी हुई त यार इन इलाइक़े जा ॾाढा माण्हू सादड़ा हन, हकड़ा फ़क़ीर ऐं सोलंगी फ़क़ीर, पर सच इहो कोन्हे। ये इन करे तो ॻाल्हि कयां जो बिरिया रोड जो लाउडा माशाअल्लाह लाशारी साहब जो इहो रिकॉर्डिंग कंदो आहे। इहा रिकॉर्डिंग थिए, इहो आवाज़ जेसि ताईं पहुचे भले पहुचे। सच इहो कोन्हे, छो त असांजी क़ौम आहे राजपरनि जी क़ौम। दुनिया खे ख़बर आहे त घणा पढ़िया लिखा वॾनि नौकरनि वारा ज़मींदार वग़ैरह वग़ैरह, पर मां चवां थो त उहे एतिरा ख़ुश नसीब न आहिनि जेतिरा सोलंगी ऐं हकड़ा फ़क़ीर आहिनि। इन इलाइक़े जा तव्हां ख़ुश नसीब हो। सब जो सुभान अल्लाह, माशाअल्लाह, माशाअल्लाह। छो त इन खां वधीक ख़ुश नसीबी कहिड़ी आहे? छा में तव्हां ग़रीब हो जो अल्लाह जे ज़ात तव्हां खे
शादिन जे मौक़नि ते बि महबूब जा मीलाद नसीब कया हन। सुभान अल्लाह सुभान अल्लाह बचड़नि जा हक़ीक़ा थियनि हक़ीक़ा तॾहिं बि तव्हां वटि महबूब जा मीलाद थियनि। सुभान अल्लाह नंढनि जूं सुन्नत तोहरू थियनि तॾहिं बि महबूब जा मीलाद थियनि। सुभान अल्लाह हकड़ा फ़क़ीर सोलंगी फ़क़ीर तव्हांखे मुबारक हुअनि। भले दुनिया वारा तव्हांखे चरियो सम्झनि ग़रीब सम्झनि पर ए सजण साईं जो ग़ुलाम ऐलान थो करे त तव्हां अमीर हो। छो ही महफ़िलूं ऐं ही जेको कुछ तव्हां कयो था ही तव्हांखे उन जगह ते कमु ईंदो जॾहिं सभई तव्हांखे छॾे वेंदा। सही सही सुभान अल्लाह। कबर में पहुचंदासीं यादि रखो मुंहिंजा दोस्तो जॾहिं न कबर में पहुचंदासीं पोइ ख़बर पवंदी त महबूब मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जूं यादूं दुनिया मां तव्हां खां एतिरो थो पुछां था जेकॾहिं कंहिं दुनिया जे MP या MNA जे नाले सां को माण्हू जलसो कराईंदो आहे ऐं उन MP MNA खे ख़बर पवंदी आहे त उहो ख़ुशि थींदो आहे या कोन थींदो आहे? थोड़ो जवाब ॾियो। ख़ुशि थींदो आहे? उन जो वस हूंदो आहे ख़बर पवंदी अथसि लाठड़िया ॿुधाईंदा अथसि लाठड़िया उनखे लाठड़िया ॿुधाईंदा आहिनि मुंहिंजे मदीने वारे जे दरबार में ही पैगाम फ़रिश्ता खणी वेंदा आहिनि। सुभान अल्लाह सुभान दुनिया वारनि जे दरबारनि में प्रोग्राम लाठड़िया खणी वेंदा आहिनि पोइ सच ॻाल्हाईंदी आहे कूड़ पर मुंहिंजे हुज़ूर जे दरबार में फ़रिश्ता सच सच खणी वेंदा आहिनि। तो मुंहिंजा महबूब तुंहिंजा आशिक तुंहिंजा ग़ुलाम पंहिंजे शादियुनि में बि पढ़नि था पिया तो महबूब ते दुरूद सलाम। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। त मुंहिंजा दोस्तो दुनिया वारा दुनिया जे MP MNA वॾेरे ॾे न्यापो खणी वेंदा आहिनि साईं पंहिंजे शादियुनि में अॼु तोखे पे यादि कयूं तुंहिंजा गीत पे ॻायूं तुंहिंजा गाना पे चवरायूं वॾेरो ख़ुशि थींदो आहे चवंदो आहे यार वारो मिलियो त हिनखे कुझु न कुझु ॾींदुसि छो त पर पुट मूंखे यादि पे था कनि। अदा मां तोखां सवाल थो पुछां सोलंगी क़ौम जा ऐं पंहिंजो मुंहिंजे हकड़नि क़ौम जा दोस्तो मोहम्मद हारून मोहम्मद यूनुस वारा या मोहम्मद याकूब हकड़ा जे ॻोठ वारा वीचारा कज़ाक फ़क़ीर किथों को दुनिया चवंदी आहे कज़ाक हीअं पर मदीने वारनि उन ते बि सुहिणे मदीने जे घोट करम कयो आहे। जिते बि दीन जो प्रोग्राम ॿुधनि था वीचारा किथों को कज़ाक अचनि था। हे छा आहे मदीने वारे जो इश्क़ न आहे त ॿियो छा आहे? सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। खुदा जी ज़ात गवाह आहे किरामन कातबीन मुंहिंजा बि लिखनि था पिया तव्हां जी बि लिखनि था पिया। यादि रखी छॾियो अॼु ही घड़ियूं मुंहिंजी ज़िंदगी रहे न रहे पर क़बर में बि इंशा अल्लाह ताला हे तव्हांखे घड़ियूं कम ईंदियूं। ओ मुंहिंजा दोस्त नाज़ करे मदीने वारे मीर जे आॾो इंशा अल्लाह ताला कंदड़ो खणंदासीं। महबूब गुनहगार सही ख़तादार सही बदकार सही बेकार सही जहिड़ा तहिड़ा आहियूं पर मुंहिंजा पुनल ज़िंदगीअ जे हर ख़ुशीअ में मुंहिंजा महबूब असां तुंहिंजे मथां दुरूद सलाम पढ़ंदा बि हुयासीं पढ़ाईंदा बि हुयासीं। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बेशक पोइ जेकॾहिं मुंहिंजा दोस्त दुनिया जो माण्हू दुनिया जो अमीर पंहिंजे पाण खे यादि करण वारे खे वसऊं कोन विञाईंदो आहे त मुंहिंजो मदीने जो साईं तो असांखे छॾींदो? जवाब ॾियो। इते जो इते मां शुरू थो कयां हालांकि एॾो अॼु थकल ऐं नाचाक हुयुसि जो ए फोन खणे हा त जवाब पियो ॾियांसि त मां अॼु नथो अची सघां एतिरी तबियत नासाज़ हुई पर अची वियो हां। तव्हांजी मुहबत तव्हांजो जज़्बो ॾिसी करे मुंहिंजा दोस्त यादि रखी छॾियो हक़ीक़त इहा आहे त तव्हां असां त मदीने वारे सां प्यार कहिड़ो था कयूं मदीने वारे सां प्यार त जेको मुंहिंजो रब थो करे। सुभान अल्लाह। ऐं वरी सच इहो आहे त जेको मदीने वारो मीर तोसां असां सां तो प्यार करे मियां मोहम्मद हारून हकड़ा तव्हां सां अंदाज़ो बि कोन था लॻाए सघूं। इन करे अलॻि नालो वरितुमि जो उन ॾे मोहम्मद याकूब हकड़े जे ॻोठ में प्रोग्राम में इन फ़क़ीर जो नालो न पियो मूंखे ज़हन में अचे हाणे वरी विसरे ई नालो कोन थो। अज़ीज़ दोस्तो हक़ीक़त अथव जीअं मेले जी पछाड़ी आहे सायो करे माण्हू चवंदा त मोहम्मद ईसा तव्हांजो ख़लीफ़ो आहे मां चवंदा त मां पाण सजण साईं जे दर जो ग़ुलाम आहियां। जॾहिं मां ग़ुलाम आहियां त मूंखे कहिड़ी ताक़त आहे ख़लीफ़ा रखण जी मुंहिंजो दोस्त आहे ॼाणी वाणी दोस्त तव्हां जेके वठी वियोसि पुछी ॾिसोसि त किथे वठी वियोसांसि जबलनि जे उन इलाइक़े में जंहिंजो नालो आहे माल माड़ी।
जंहिंजो नालो आहे मालमाड़ी। रुगी जबल ई जबल जबल ई जबल पुछोसि इहे सैर कराए मांसि, पर दोस्तो कसम भराए पुछोसि। अहिड़नि इलाइक़नि में पहुतासीं जिते सवें घर हुया, कंहिं बि घर खे चौदीवारी कोन हुई, सवें घर हुया, पर पुछोसि त कंहिं घर मां औरतूं बि हुयूं मर्द बि हुया, चौदीवारियूं बि न हुयूं, पर पुछोसि कंहिं औरत जो आवाज़ ॿुधी किथे? पुछी ॾिसो पंहिंजे माइट खां। इन करे वठी वियोसि त इहा दुनिया हली ॾिस, जिथे पाणी पीअण जो बि कोन्हे, मींहुं वसे त माण्हू बि उतां पाणी पीअनि, जानवर बि उतां पाणी पीअनि, पर पुछोसि त जेॾीमहिल मदीने वारे जो शान पियो हले त कीअं दीवाना लॻा पिया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझो महबूब मदीने वारो घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन जा दीवाना मुझे करीम रब। जबलन में वञो मुझे मुस्तफा जा परवाना, जंगलन में वञो मुझे आका जा दीवाना, शहरन में वञो मुझे महबूब जा परवाना। याद रखी छॾियो मुंहिंजा दोस्तो, तव्हांखे मुबारक आहे दोस्तो, जो तव्हांखे अल्लाह ताला पंहिंजे शादियुनि में पंहिंजे मुरादनि में अल्लाह ताला तव्हांखे महबूब मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मथां दुरूद और सलाम पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। हिते फ़रिश्तनि जो नुज़ूल आहे। सुभान अल्लाह। इते फरिश्तन जो नुज़ूल आ, जंहिं जगह ते अल्लाह जे क़ुरान जी तिलावत थींदी आहे। मियां इमरान तोखे मुबारक आ, तुंहिंजे बाबे सिकंदर सोलंगी खे बि मुबारक आ, जन खे अल्लाह ताला एड़ी सुहिणी शादी करण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। इहा गॾु दुआ घुरंदासीं त अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे सदके मियां इमरान खे ऐं उन जे ज़िंदगीअ जे साथी घरवारीअ खे ख़ुदा नेक ऐं सालिह बनाए, ख़ुदा पंहिंजे महबूब जे शरीयत जो इत्तिबा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला इन्हनि मां जेको औलाद पैदा फरमाए उनखे भी अल्लाह ताला नेक ऐं सालिह करे। त मुंहिंजा दोस्त, मां अर्ज़ पे कयो हिकिड़े मिंट जे लाइ, अॼु मां टाइम तव्हांजो थोरो वठंदुसि, लेकिन दिलि चवे थी त मां ज़रूर चवां। हिकिड़े मिंट जे लाइ हेॾे अंदाज़ो लॻायो, तव्हांखे हिकिड़ी दिलि जे गहराईअ सां ॻाल्हि ॿुधाइण थो चाहियां। अंदाज़ो लॻायो त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो तो ऐं असां सां केॾो प्यार आहे, ऐं मुंहिंजे ख़ुदा जो वरी महबूब मुस्तफ़ा सां केतिरो प्यार। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अज़ीज़ाने मन गोठ खबड़ खान सोलंगीअ वारो, याद रखी छॾियो हेॾा फ़ौजी दोस्त वेठो आहे, जंहिं पहिरों प्रोग्राम हिन इलाइक़े में असांजो करायो हो। हाणे अल्हम्दुलिल्लाह प्रोग्राम हलन पिया। दोस्त गौर कयो, तवज्जो कयो, ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह जे कुदरत सां जॾहिं काबतुल्लाह शरीफ, कहिड़ो काबो जंहिं तव्हां सां मोहड़ करे नमाज़ पढ़ंदा हो, कुझु घड़ियूं वेहो गौर सां ॿुधो, जल्द तव्हांखे फारिग था कयो। इन काबतुल्लाह जी हिकिड़ी ॻाल्हि तो तव्हांखे ॿुधायां, जॾहिं इहो सुहिणो काबतुल्लाह शरीफ शहीद थी चुको हो, अल्लाह जी कुदरत हुई, बारिशूं घणियूं हुयूं, अॻु में ठहियल हुयो, ज़बून थी वियो हो, किरी पियो, शहीद थी वियो। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेॾी महिल उन काबतुल्लाह शरीफ सोने खे ठाहण जो प्रोग्राम थियो, हेॾे तवज्जो करे ॿुधो, ठाहण जो प्रोग्राम थियो, मके जी सरज़मीन, मके जो शहर आहे, ठाहियूं त काबतुल्लाह शरीफ खे, लेकिन दुनिया जो दस्तूर आहे, मस्जिद भी ठहराइबी आहे, हिकिड़े खे अॻुवाण कबो आहे, घर भी ठहराइबो आहे, कंहिं हिकिड़े खे अॻुवाण कबो आहे। अञा ऐलाने नुबुवत भी कोन थियो आहे, अञा ऐलाने नुबुवत भी कोन थियो आहे। सभिनी सलाह कई आहे काबो त ठहरायूं, काबो त ठहरायूं, पर हिन काबे जे ठाहण जे लाइ अॻुवाण कंहिंखे कयूं। वॾा वॾा सरदार वेठा हुया, वॾा वॾा नाले वारा वेठा हुया, को चवे कंहिंखे कयूं, को चवे कंहिंखे कयूं, जंहिंजो नालो वठनि त फलाणा तोखे कयूं, उहो चवे त मां अॻुवाण कोन थींदुसि। छो नथो थी? चई जंहिं जगह ते सुहिणो मुहम्मद रसूलुल्लाह जो, उन जगह ते ॿिए जी ज़रूरत ई कान्हे का। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तवज्जो कयो मुंहिंजा दोस्तो, अञा ऐलाने नुबुवत भी कोन थियो आहे, लेकिन मुंहिंजे अल्लाह जो प्यार ॾिसो। ऐं कंहिंजो प्यार आहे, चओ अल्लाह जो प्यार आहे। कंहिंजो प्यार आहे, अल्लाह जो प्यार आहे। कंहिंसां प्यार आहे, चओ मदीने जे ताजदार सां प्यार आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मदीने जे ताजदार सां मुंहिंजे करीम रब जो एॾो प्यार आहे, दिलनि खे केरु बद
बदलाईंदो आ चो मुंहिंजो रब बदलाईंदो आ मुंहिंजो करीम रब मके जे मुशरिकन मके जे काफरन खे त छॾ करे पर जेके मके जा वॾा वॾा सरदार हुया जेके वॾा वॾा रईस हुया उन्हनि जे दिलनि में मुंहिंजे करीम रब मदीने वारे जे लाइ एतिरो त प्यार विझी छॾियो एतिरी त मुहबत विझी छॾी जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेॾी महिल काबे जे ठहण जो प्रोग्राम पियो अचे सभिनी चयो त अॻुवाण ॿियो न थिए अॻुवाण सुहिणो महबूब मुहम्मद थिए सुभान अल्लाह सुभान अल्लाह एॾे तवजह कयो एॾे तवजह कयो स्टेज ते वेठल मोहम्मद ईसा इमरान घटि ॻाल्हायो एॾे तवजह कयो हे पैसनि जी दुनिया न हलंदी हिते इश्क जी दुनिया हलंदी हे दुनिया धूड़ पई ते पाए सभु हिते पई हूंदी करोड़ अरबे खरबे विया हलिया हे क़बर में कोन हलंदी क़बर में हलंदो त सुहिणो मोहम्मद मीर मदीने सुभान अल्लाह सुभान एॾे तवजह कयो ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह जो प्यार मुंहिंजे महबूब मदीने वारे मीर सां निहार मुंहिंजे बेनियाज़ रब केॾो पंहिंजे महबूब सां प्यार कयो आहे उन्हनि दुश्मननि खे अञा ख़बर बि कान्हे का त ही जवान केरु आहे पर मुंहिंजो अल्लाह उन्हनि जे अंदर में प्यार थो करे जेॾी महिल बि हथड़ो खणनि मके में वॾे में वॾो सादिक केरु आहे चऊं सुहिणो मुहम्मद आहे अमीन केरु आहे सुहिणो मुहम्मद आहे शरीफ़ केरु आहे सुहिणो मुहम्मद आहे सभ खां वधीक सचो केरु आहे सुहिणो मुहम्मद आहे इहा उन्हनि जी ज़ुबान पई बोले ज़ुबान उन्हनि जी ही ॿोलाइण वारो मुंहिंजो रब पियो ॿोलाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ गौर कयो जॾहिं सभिनी असलाह कई आहे सभिनी खे ख़बर कान्हे का त ही सुहिणो केरु आहे पर उन वक़्तु बि मुंहिंजे सुहिणे खे ख़बर आहे त मां मुस्तफ़ा जी उम्मत कहिड़ी आहे सुभान अल्लाह गौर कयो मुंहिंजा दोस्तो जेॾी महिल सभिनी मुक़रर कयो त मुंहिंजो महबूब मदीने जो मीर काबे जी तमीर कराए अॻुवाण सुहिणो थिए त मुंहिंजो मदीने जो मीर राति जो दुआ थो घुरे ओ मुंहिंजा मौला सुभान अल्लाह ओ मुंहिंजा करीम रब तूं ॼाणी थो मूंखे बि ॼाण ॾिनी अथई सुभान अल्लाह तूं ॼाणी थो तुंहिंजो इल्मु ग़ैबी आहे मगर मुंहिंजा करीम रब मां मुस्तफ़ा खे बि पढ़ाइण वारी तो रब जी ज़ात आहे सुभान अल्लाह इल्मु सेखारण वारी तो रब जी ज़ात अर रहमान अल्लमल क़ुरआन ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान सुभान अल्लाह अल्लाह ताला फरमाए छॾियो रहमान पंहिंजे हबीब खे पढ़ायो आहे लेकिन दुनिया वारो मथां को सुभाणे तोसां सवाल करे अल्लाह पढ़ायो त आहे पंहिंजे महबूब खे लेकिन अल्लाह जे ज़ात हीअ ॻाल्हि सेखारी आहे हीअ न सेखारी आहे उनखे भाकड़ो पाए चवीस दरिया भुलिजी पियो आहे भुलिजुन रब्बे ज़ुल जलाल जे सुहिणे क़ुरान करीम ॾे निहार मुंहिंजे बेनियाज़ रब पंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे लाइ फरमायो व अल्लमक मा लम तकुन तालम ओ मुंहिंजा महबूबा जी मुंहिंजा करीम रब तुंहिंजे बेनियाज़ रब उहो सभु कुझु तोखे सेखारे छॾियो उहो सभु कुझु तोखे ॿुधाए छॾियो उहो सभु कुझु तोखे पढ़ाए छॾियो आहे जेको मुंहिंजा मुस्तफ़ा तुंहिंजे रब जे कुदरत वटि मौजूदु हुयो उन पंहिंजे कुदरत सां तो महबूब खे सभु कुझु ॿुधाए छॾियो आहे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत जिंदाबाद अजीज़ाने मन हेॾे तवजह कयो अजीज़ाने मन हेॾे तवजह कयो मुंहिंजे बेनियाज़ रब क़ुरान करीम जे अंदरि ऐलान इहो कोन कयो त मुंहिंजा महबूब तोखे ही इल्मु सेखारियो अथमि हीअ कोन सेखारियो अथमि हीअ ॻाल्हि ॿुधाई अथमि हीअ कान ॿुधाई अथमि मुंहिंजे रब फरमायो मुंहिंजा महबूब व अल्लमक ओ मुंहिंजा महबूबा तुंहिंजे बेनियाज़ रब उहो इल्मु तोखे सेखारियो आहे कहिड़ो मालम तकुन तालम ओ मुंहिंजा पुनल जेको कुझु बि तूं न ॼाणंदो हुए उहो सभु कुझु तुंहिंजे रब तोखे सेखारियो आहे ईअं चई मुंहिंजे करीम रब अञा वॾो ऐलान करे छॾियो वकान फदलुल्लाहि अलैक अज़ीमा
मुझे बेनियाज़ रब ऐलान कयो ओ मुझा महबूब इहो काफ़ी ना गए त तुझे रब रुगी तोखे इल्म अता करे छॾिया उहे त सभई अता कया पर तुझो रब ऐलान करे रहियो आहे सुहिणा इल्म त सभई ॾिना मैं राज़ त सभई ॿुधाया मैं पर तुझो रब अञा वॾो तो ते मेहरबान याने मुझा सुना मता को सुभाणे ये चवे इल्म ता थस पर अख्तियार कोन थस मां रब ऐलान कया तो सुना इल्म ता अता करे छॾिया मई पर अञा वधीक मेहरबान रुगी तू हथड़ा खणंदो वींदे मां रब कबूल कंदो वींदुसि मक्के जे सभिनी माण्हुनि तवज्जो कयो मक्के जे सभिनी माण्हुनि मुझे मुस्तफ़ा के मुकर्रर कयो मुझे मुस्तफ़ा करीम रब खां दुआ घुरी ओ मुझा मौला मां मुस्तफ़ा ॾिसी रहियो हा तू खुदा भी जानी थो हे काबो तैयार भी थियणो आहे हिकिड़े ॾींहुं मां मौला तुंहिंजे दरबार में दुआ घुरंदुसि इहो काबो क़िबलो करे भी तोखे ॾियणो आहे ओ मुझा मौला उहो ज़मानो भी ईंदो तवज्जो कर ॻोठ खबड़ खां न सोलंगी वारा ओ मुझा मौला उहो ज़मानो भी ईंदो जॾहिं मां मुस्तफ़ा करीम जा ग़ुलाम लखन जे तादाद में हिन काबे जो तवाफ़ कंदा करोड़न जे तादाद में हिन काबे जो तवाफ़ कंदा मगर मुझा मौला हिन काबे जो दर मुझे गरीबन जे लाइ कोन खुलंदो मुझे यतीमन जे लाइ कोन खुलंदो मुझे मिस्कीनन जे लाइ कोन खुलंदो हिन काबे जो दर खुलंदो ज़रूर मगर खुलंदो कंहिंजे लाइ अमीरन जे लाइ खुलंदो वज़ीरन जे लाइ खुलंदो बादशाहन जे लाइ खुलंदो ओ मुझा मौला दुनिया के अमीर वज़ीर बादशाह प्यारान मौला तू जानी थो मां मुस्तफ़ा के पंहिंजा गुनाहगार भी प्यारान ओ मुझा मौला अहिड़ी मेहरबानी फरमा जो मुझा गुनाहगार भी हिन काबे जे अंदर वेही नफल पढ़ी नमाज़ूं अदा कर तो असां कहिड़ो प्यार कयो आहे हेॾे तवज्जो कयो असां पंहिंजे मौज में यार पंहिंजे मौज में लॻो पियो हेॾे तवज्जो कयो मुंहिंजा दोस्तो पैसन जा पूजारी ठंठ में हणो पैसन के असा इश्क वारा हो ने इश्क में अचो जिंदगी जो हाने कोई भी न उथे बस पैसा पैसन के धुड़ जो ने गाल बुधो अगर हिकड़ी भी इश्क जी गाल थी वई दिल में वेही वई तो यार राजी थियो तो सब कुछ मिली अज़ीज़ाने मन हेडे तवज्जो कयो हेडे निहारियो मुझे मदीने वारे मीर जो पंहिंजे ग़ुलामन सां प्यार निहार केतिरो मुझे मदीने वारे मीर जो पंहिंजे ग़ुलामन सां प्यार आ जो अञा ऐलाने नबूवत भी कोन थियो आ तो भी दुआ तो घुरे मुझा मौला तू मालिक आहीं तू खालिक आहीं तू मुसब्बबुल असबाब आहीं मुझा मौला एड़ो को पंहिंजे कुदरत सां एड़ो को पंहिंजे कुदरत सां सबब बना जो काबो भी ठही वने ऐं काबो रहजी भी वने जो मुझा गुनाहगार उते अची नफल पढ़न तमाम मुस्तफा राजी थिया सुबह थियो मुझे मुस्तफा करीम ऐलान फरमायो काबो ठहरायो था मगर एकड़ो शर्ता कहिड़ो शर्ता मुझे मुस्तफा करीम फरमायो सबको हलाल जी कमाई खणी तवज्जो कर छा करे सबको हलाल जी कमाई खणी अचे काबतुल्लाह ठहंदो जरूर मगर हर एक कमाई सां न हलाल जी कमाई खणी अचो हलाल जा पैसा जेतरा भी गड थींदा काबो तामीर कंदासी जुबान मुस्तफा जी हली रही आ हुक्म यार जो हली रहियो आ ऐं मुझा दोस्त बेड़ो वरी उम्मत जो तरी रहियो आ गौर कर किए तरी रहियो आ मुझे मुस्तफा ऐलान कयो सबको पैसा खणी आयो जंहिंजो जहिड़ो हाल हो खणी आया
जेडी मल सब जेको माल गड थियो आडो रखियो वयो मुझे मुस्तफा करीम मुशावरत फरमाए पाण फरमायो जेको कुछ माल गड थियो आ हाणे काबे जे ठाहण वारा भी वेठा हन ठहराइण वारो भी वेठो आ काबतुल्लाह जेकरे सजो ठाहींदासी गौर कजो जेकरे सजो ठाहींदासी त काबतुल्लाह छित ताईं कोन पहुची सघंदो पर जेकरे हिकड़ो हिस्सो छॾे करे अधो हिस्सो ठाहींदासी या टे हिस्सा ठाहींदासी त छित ताईं पहुची वेंदो सभिनी इनकार न कयो सभिनी चयो हा ईअं ई कयो मुझे यार जी दुआ रब क़बूल कई आ जेके मदीने वया हो मक्के वया हो मोहम्मद यूनुस भी वेठो आ अज साईं सिकंदर कोन आयो आ हर साल वींदो आ ॿिया भी दोस्त वेठा हो हतीम जंहिंजो नालो आ जेके हतीम काबा सॾबो आ असुल में इहो खुद काबो आ मुझे मुस्तफा करीम जी दुआ रब क़बूल कई काबो हीअं ठही वयो इहो टुकड़ो रहिजी वियो मुझे मुस्तफा ख़ुशि दो अल्लाह महबूब खे ख़ुशि कयो कंहिंजे लाइ ख़ुशि कयो त ओ मुंहिंजा सुहिणा काबे जो दर तक केडी महल खुलंदो पर हिन हतीम के मां रब तुझे उम्मत जे ला 24 कलाक खोल राय छदींदुस हेडहू भी अचन उन्हन जी मर्जी हेडहू भी अचन उन्हन जी मर्जी हूं तो काबो मीज़ाबे रहमत भी उन जे मथा होंदो पहुंचंदा वींदा मां खुदा बेड़ो पार करे छदींदो मां यो जेको हतीम काबतुल्लाह जो हिस्सो असल में काबे जो हिस्सो पर अल्लाह ताला जे महबूब दुआ घुरी कंहिंजे ला तो वहीं सां गुनाहगारन जे ला तो मुझा मौला इंदो ज़ियाल हक तरह बि काबे जो दर खुलंदो इंदो मुशरफ खान तरह बि काबे जो दर खुलंदो इंदो नवाज शरीफ तरह बि काबे जो दर खुलंदो इंदो जगरे इमरान खान तरह भी दर खुलंदो आसिफ जरदारी खान इंदो तरह भी दर खुलंदो पर मोहम्मद यूनुस मिस्कीन के केर सुञाणंदो कहीं बे गरीब के केर सुञाणंदो ओ मुझा मौला ये दुनिया वारन के प्यारा हन मां मुस्तफा के पांजा गरीब उम्मती प्यारा ओ मुझा दोस्तो अजीजो मुझो आका तो सदाई दुआऊं घुरंदो आ ओ मुझा करीम रब दुनिया में भी मां मुस्तफा के गरीबन सारा है जा जरे कयामत जो दिहाड़ो थे मौला उते भी मां मुस्तफा के गरीबन गुनहगारन जो मुझा मौला भर झलो करे बिहार जा तो मुझा दोस्त अजीज गरीब कहरा अमीर कहरा चो गरीब हुआ जिनजे दिल में इश्क मुस्तफा मौजूद ना है गरीब हुआ जिनजे दिल में महबूब जी निस्बत ना है वो अमीरा जिनजे दिल में मदीने वारे जो प्यारा उन जो हिते भी बेड़ो पारा तो हुते भी बेड़ो पारा दिल खोले जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह ताला जे ज़ात मुझे महबूब अल्लाह छा फरमायो या अय्युहन नास आए इंसानो अल्लाह छा फरमायो आए इंसानो मुझे करीम रब जा परवानो गौर कयो मुझे अल्लाह ये कोन चयो त या अय्युहल मक्का या अय्युहल मदीना या अय्युहल मुस्लिमून या अय्युहल लजीना आमनु अल्लाह ये कोन चयो ओ मक्के वारो या ओ मदीने वारो या ओ मुसलमानो या ओ मोमिनो मुझे रब फरमायो या अय्युहन नास बुद्धि छड़ो कायनात में रहने वाला इंसानो मनो था या न था मनो प्यार कयो था या न था कयो मुझे महबूब जा गुलाम आयो या ना आयो ओ इंसानो बुद्धि छड़ो मौला केड़ो ऐलाना मुझे रब फरमायो कद जाअकुम बेशक आयो तहांजे तरफ मिर कद जाअकुम
बुरहान आयो तव्हांजे तरफ दलील बणजी छा बणजी आयो गाला गाला छा बणजी आयो हाणे दलील के थोड़ो खोलिया पो भले झट बस कया ये कयो न चओ आयो 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 सरकार आयो 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 सरकार बाहु जो लगी वही बहार आयो 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 सरकार बाहु जो लगी वही बहार दिल चवेती झूम जमा मतलब बेरा मरहबा जमा मतलब बेरा मरहबा जमा सरकार जी अहमद दिलदार जी अहमद आका जी अहमद चो आयो 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 सरकार आयो 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 सरकार बाहु जो लगी वही बहार दिल चवेती झूम जमा मतलब बेरा मरहबा जमा मतलब बेरा मरहबा जमा दुआ है मुझी तरफ रखो तहां भी मोजला दुआ घुरो ये महबूब जे इश्क में नात पढ़ा पे पढ़ंदे पढ़ंदे दम परवास थी वई महबूब जे इश्क में महबूब जे नात पढ़ंदे पढ़ंदे जेकर दम निकरी वजे त इन का वधी कबियो छा खपे छा बिथी पे मीलाद करण न छडींदासी या रसूल अल्लाह चवयो न छडींदासी छा बिथी पे मीलाद करण न छडींदासी या रसूल अल्लाह चवयो न छडींदासी दुश्मन लाई तलवार दुश्मन जल तलवार बाहु जो लगी वही बहार दिल चवेती झूम जमा मतलब बेरा मरहबा जमा मतलब बेरा मरहबा जमा सरकार जी अहमद दिलदार जी अहमद आका जी अहमद दीवान में जो आए हो नारो सदा मरहबा सद बार सोना दीवान में जो आए हो नारो सदा मरहबा सरकार जी अहमद मरहबा खुशी सारो संसारो खुशी अजो सारो संसारो बाहु जो लगी पई बहार दिल चवेती झूम जमा मतलब बेरा मरहबा जमा मतलब बेरा मरहबा जमा चौ चौ आयो 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 सरकार आयो 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 सरकार बाहु जो लगी पई बहार दिल चवेती झूम जमा मतलब बेरा मरहबा जमा अहिड़ो रही पर आखिर मिलियो खुश छो न थियो जाते जाते दिल
सां असां सां मीलाद कयो अहिड़ो रहे पर आह मिलियो खुश छो न थियो चाचे ऐं दिलि सां असां सां मीलाद कयो हर आशिक निर्वारो हर हिकु आशिक निर्वारो बाहों जो लगी पई बहार दिल जवे थी झूमी जमा मत लख बेरा मरहबा पोड़ो मौलवी भी वे पर जन चरे लाशारी और लाउड अचे तो घड़ी करला वो जवान थी तो अजीज़ान मन तवज्जह कयो मुझे बेनियाज रब पंहिंजे सोहणे कुरान करीम जे अंदर इंसान आजाद के फरमायो ओ इंसान जी मुझा करीम रब जेको दिल पर तवाने आयो आ पाण कोन आयो आ मुंह मोकिलियो कहीं मोकिलियो आ रब फरमाए तो मिर रब्बिकुम परवरदिगार पंहिंजे तरफ खां मोकिलियो आ छा बनाए मोकिलियो आ बुरहान छा बनाए मोकिलियो आ नबी बनाए मोकिलियो आ रसूल बनाए मोकिलियो आ पैगंबर बनाए मोकिलियो आ सब शान ॾेई मोकिलियो आ मगर मुझे रब फरमायो मां पंहिंजे महबूब खे बुरहान बनाए मोकिलियो आ बुरहान जी माना चाहे चो बुरहान माना दलील बहराड़ी जो माहौल आ थोड़ो खोलिया थोड़ो गाल के खोलिया बुरहान मना दलील बुरहान मना हाणे दलील कंहिंजे तरफ खां गल गल कंहिंजे तरफ खां आयो अल्लाह जे तरफ खां अल्लाह हुन खे मोकिलियो आ कोर्ट में केस हलंदो आ वकील कबो वकील कबो आ छाजे ला वकील कबो आ ते जेका मुजी दावा है उन दावा के सच्चे साबित करण जे ला वकील दलील दींदो आ यानी मुजा दोस्त दावा जे ला दलील हुंदो आ जेकरे को चवे तमा मौलवी हां या दावा है चेबुस दलील दे जरे अरबी पढ़ी बुधाए कुरान पढ़ी बुधाए मुझे मुस्तफा जी हदीस पढ़ी बुधाए चेबो हावा के तू मौलवी हां जेको जे गाल जी दावा कंदो आ उन जेला दलील हुंदो आ ओ मुझा मौला तो पांजे महबूब के दलील बनाए मोकिलियो आ छाजो बनाए मोकिलियो आ आशिकन लिखियो अल्लाह जे ज़ात पांजे बानन के बुधायो ला इलाहा इल्लल्लाह इहा दावा है ऐ मुहम्मदुर रसूलुल्लाह उन जो दलीला दावा चाहे गाला गाला दावा चाहे हर दौर में दावा हिकड़ी रही आ आदम भी चयो ला इलाहा इल्लल्लाह दलील बन्यो आदम सफीउल्लाह ला इलाहा इल्लल्लाह दलील बन्यो इब्राहिम खलीलुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह दलील बन्यो मूसा कलीमुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह दलील बन्यो मूसा रूहुल्लाह ओ मुझा दोस्त ने तवज्जह कयो जेतरो दलील मजबूत हुंदो आ केस एतरो ही मजबूत हुंदो आ दावा एतरी मजबूत हुंदी आ आदम अलैहिस्सलाम का वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं दावा हिकड़ी रही आ कहड़ी चो ला इलाहा इल्लल्लाह दिल खोले चो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह दावा हिकड़ी ही रही आ लेकिन दलील अलग अलग ई दावया आदम सफीउल्लाह पांजे दौर जो दलील मूसा कलीमुल्लाह पांजे दौर जो दलील इब्राहिम खलीलुल्लाह पांजे दौर जो दलील नूह नजीउल्लाह पांजे दौर जो दलील ईसा रूहुल्लाह पांजे दौर जो दलील जह वक्त में हर दलील ईंदो वयो जेतरो दलील मजबूत हुयो एतरो दावा पखड़ी भी रही हाने इन जी खबर किया पवे त दावा केतरी आ दलील केतरो आ हिकड़ी गाल करे तुझो अंदर ठारिया मुझे मदीने जे मीर फरमायो
कह फरमायो गला गला कह फरमायो मुझे मदीने जे मीर फरमायो थोड़ो लफ्ज़न ते तवज्जह कजा जदे कयामत जो दिहाड़ो थी ये एड़ी गाल पियो बुधाई जैमें न कह देवबंदीअ के इख्तिलाफ न कह शिये के इख्तिलाफ न कह अहले हदीस के इख्तिलाफ के भी इख्तिलाफ कोने सब चवंदा या गाल सच्चा पर जेको पुठियां वरी राज बुधाईंदुस ते वरी सब को साइड करे भी रहंदो मुझे सुने मदीने जे मीर बुधायो जदे कयामत जो दिहाड़ो थींदो महशर जो मैदान बर्पा थींदो आदम अलैहिस्सलाम खां वठी करे कयामत जे अचण ताईं तमाम अंबिया भी मौजूद हुंदा तमाम उम्मतूं भी मौजूद हुंदियूं महशर जे मैदान जे अंदर तमाम इंसानन जो 120 सिफूं हुंदियूं घड़ियों सिफूं हुंदियूं गाला गाला घड़ियों सिफूं हुंदियूं गोठ खबड़ कान सोलंगी वारा बुधा हकड़ा फकीर तवा भी गद आवाज करे बुधायो घड़ियों सिफूं हुंदियूं कज़ाक फकीर बुधायो घड़ियों सिफूं हुंदियूं 120 सिफूं हुंदियूं थोड़ो अगते निहार मुझे मदीने जे मीर छा फरमायो आशिकन जी ते ठरी पे ओ मुझा करीम रब तुझा लख एहसान यार त दिनुई पैदा तकणो हुई पर जे मूसा अलैहिस्सलाम जे दौर में करी है तरह भी तुझी मर्जी हुई हजरत नूह जे दौर में पैदा करी है तरह भी तुझी मर्जी हुई अज पाजे नसीबन ते नाज करे चो ओ मुझा मौला तुझा लख एहसान जो पैदा तक कई पर कुर्ब करे पाजे महबूब मुस्तफा जो उम्मती बनाए छॾियई अज तो के कदर कोने को छो त दीन मिलियो थई मुफ्त में कुरान मिलियो थई मुफ्त में नमाज मिली थई मुफ्त में अज़ान मिलियो थई मुफ्त में जेके कुर्बानियूं सहाबा दिनियूं जन बचड़ा कुर्बान कया जन घर कुर्बान कया मिल्कियतूं कुर्बान कयूं घरन का बेघर बन्या कन मक्को छडियो कन मदीनो छडियो सब कुछ छडियो कहजे करे हिक यार जे रज़ा जे ला दीन जे सर बुलंदी ला अन्या थोड़ो अगते वध सबनी सहाबा पांजो कुर्बानियूं दिनियूं लेकिन कुर्बानी जी इंतहा वरी मैदान करबला में मुझे दिल पर हुसैन करे ॾेखारिया हर सहाबी पांजे पांजे दौर जे अंदर इन दीन जे बूटे के पानी दींदो रहो कदे बचड़न जे खून जे सूरत में कदे पांजे जिस्म जे खून जे सूरत में कदे औलाद जे सूरत में कदे मिल्कियतुन जे सूरत में कदे हिजरत जे सूरत में हर सहाबी न दीन जे बूटे के पानी दींदो रहो लेकिन जरे करबला जो मैदान आयो मुझे दिल पर हुसैन अर्ज कयो ओ मुझा मौला मुझे मुस्तफा करीम जे हिक हिक गुलाम पांजो कुर्बानियूं दिनियूं इन दीन जे बूटे के पानी दिनो लेकिन मुझा मौला अज तुझे महबूब मुस्तफा जो नवासो तुझे करबला जे मैदान में पहुंची दुआ तो घुरे मौला अज एतरो पानी इन बूटे के ॾई छॾ जो वरी कयामत ताईं इहो बूटो कदे भी उञई न करे दुनिया जी तारीख गवाह करबला जे मैदान ते निगाह कयो दुनिया जे अंदर सब को अल्लाह का घुरंदो लेकिन जरे करबला जो मैदान आयो नहीं मुहर्रम जी राता मुझो दिल पर हुसैन पंजे यार जे दीदार में मस्ता बचड़ा कुरान करीम जी तिलावत दुनिया जी का हिकड़ी तारीख बुधायो जिते 3 ॾींहनि जा उञा ऐं बुख्या हुजन मगर जुबान ते कोई भी कुरान 3 ॾींहनि जी बुखूं भी हुजन उञूं भी हुजन दुश्मनन जो घेरो भी हुजे मगर काई परवाह न हुजे जुबान ते कुरान हुजे ओ मुझा दोस्त अजीज अल्लाह जी हमदो सना हुजे मुझे महबूब मुस्तफा ते दुरूद सलाम हुजे ओ मुझा दोस्त अजीज जने सुबह जो टाइम थियो मुझो दिल पर हुसैन भी जदो मौला हुक्म कर हिकड़ो दे मौला दिनम ॾई करे वरी पांजे कुलड़न ते पाण खणी अचे कुरान जी आयत बुध मौजू छिड़ी आयो कुरान करीम जी आयत बुध मुझे बेनियाज रब पांजे प्यारे नबी हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जेला कहजेला हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जेला मुझे सुन रब कुरान करीम में फरमायो इन हाज़ा लहुवल बलाउल मुबीन अल्लाह
जो कुरान खोल मुझे बेनियाज रब पंहिंजे सुणे कुरान करीम में ॿुधायो बेशक हिकिड़े पीउ जे लाइ पुट जी कुर्बानी वॾी आज़माइश आहे। पीउ जे लाइ हिकिड़े पुट जी कुर्बानी वॾी आज़माइश आहे। हालांकि कुर्बानी थी बि नाहे अॻे ई रब पंहिंजी रज़ा ॾेखारे छॾी आहे जन्नत मां दुंबो अची वियो आहे। नबी जे लाइ रब फरमाए हिक पुट जी कुर्बानी आज़माइश आहे। ज़रा करबला जे मैदान ॾे निहार नबी सां बरोबरी नाहे लेकिन मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे बचड़े जो जिक्र निहार। अल्लाह जे तरफ़ खां हुक्म थींदो आहे बचड़ो तयार करे पीउ पंहिंजे बचड़े के तैयार करे घोड़े सवार करे काॾे मोकिलींदो आहे। पीउ तैयार करे बचड़े के मोकिलींदो आहे काॾे कमाए अचो नौकरी करे अचो जिंदगी सुहिणी गुज़रे। अॼु मुंहिंजो दिलबर हुसैन भी कमाइण लाइ बच्चे के मोकिले रहियो आहे लेकिन काॾे मोकिले रहियो आहे वञ मैदान में हिन जिस्म ते तीर सही नेज़ा सही कमाया कीअं कमाया जिस्म ते तीर नेज़ा सहंदो आहे मुंहिंजो यारो राज़ी थी पवंदो त मुझो नानो मुस्तफ़ा राज़ी थी पवंदो। अजीज़ाने मल पंहिंजे जिगर दे निहार पंहिंजे दिल दे निहार पंहिंजे ईमान का पुछी पो जवाब दे दुनिया जे अंदर वो केड़ो दिलबर पी आ जेको इए पंहिंजे पुट के मोकले पुट पंहिंजी जान कुर्बान करे वरी पाण वने ऐ पंहिंजे कुलड़े ते पंहिंजे बचड़े जो मयत लाश खणी पंहिंजे कुलड़े ते अचे करे पंहिंजे खीमन जादो सुम्हारे सिधो करे वरी अर्श दे निहारे च मौला हुक्म कर हाणे बियो कहिड़ो ॾियां ओ मुझा मौला हुक्म कर हाने बियो कहिड़ो ॾियां वरी पंहिंजो बियो बचड़ो तैयार करे मोकिले वरी भाइटो तैयार करे मोकिले वरी गुलाम तैयार करे मोकिले जीअं उहे ज़मीन ते किरंदा वञनि कुलड़नि ते खणी सुम्हारे वरी चवे मौला अञा छा ॾियां मुंहिंजे दिलबर हुसैन करबला जे मैदान में दुआ घुरी मौला अॼु दीन जे बूटे खे अहिड़ो पाणी ॾियण थो चाहियां जो वरी क़यामत ताईं कॾहिं बि इहो बूटो उञई न करे। मां अर्ज़ पे कयो तो असां जो इन करे मगिया जो दीन मुफ्त में मिलियो आहे जन